चेहरे जी खूबसूरती लाइ माण्हू केतिरा ई टोटका इस्तेमाल कंदा आहिनि। जॾहिं त ब्यूटी प्रोडक्ट्स में छा मिलियल आहे इहा बि ख़बर नाहे हूंदी ऐं इन्हनि जो मयार जाचण बि हिकु चैलेंज हूंदो आहे। पर अक्सर ॾिठो वियो आहे त माण्हू घरेलू शयूं बि चेहरे ते हणी पंहिंजी खूबसूरती वधाइण जी कोशिश कंदा आहिनि, पर माहिरनि इन हवाले सां ख़बरदार कयो आहे। ब्यूटी एक्सपर्ट्स जो चवणु आहे त 4 शयूं चेहरे ते न लॻाइण घुर्जनि, छो त इन्हनि सां खल खे नुक़सान पहुचंदो आहे। मोहीड़ा, दाणा, चुटा ऐं साड़ो महसूस थींदो आहे। अव्हांखे ॿुधायूं त लीमे जो इस्तेमाल सनलाइट जे नुक़साननि खां महफ़ूज़ नथो रखी सघे। लीमे में मौजूद तेज़ाबियत खल जे pH लेवल खे ख़राब कंदी आहे ऐं खल खे खुश्क ऐं रुखो करे छॾींदी आहे। लूण खल खे खुश्क ऐं सख्त करे थो ऐं खल जे मसामनि खे बंदि करे छॾींदो आहे। हिन सां खल में तेल बंदि थी वेंदो आहे ऐं मोहीड़ा निकिरी पवंदा आहिनि। टूथपेस्ट में मौजूद सोडियम लोरिल सल्फेट, फ्लोराइड ऐं मेंथोल खल में ख़ारिश पैदा करे सघनि था ऐं खल बि तॾहिं ख़राब थी वेंदी आहे। इन सां खल में गुंज पइजी सघनि था ऐं रंग बि तब्दील थी सघे थो। गरम मसाला जीअं मिर्च, थूम, अदरक या ॿी का शइ खल ते हणण लाइ नाहिनि हूंदा। इन सां सोज ऐं ॻाढ़ाण पैदा थी सघे थी, जॾहिं त अव्हां बीमारियुनि खां महफ़ूज़ न रही सघंदा। चेहरे जी खूबसूरती लाइ इन्हनि शयुनि जो इस्तेमाल हिकु ग़लती सम्झो वेंदो आहे। जेकॾहिं अव्हां वाकई चेहरे जी बहितरी लाइ कुझु करणु चाहियो था त कंहिं माहिर सां सलाह करणु ज़रूरी आहे।